उठ वेरी ओ ठार वेरी वेरी थियड़ में ॾेर। उठ वेरी ओ ठार वेरी वेरी थियड़ में ॾेर। चोथों वेरी वाह थियो जंहिं लटिया पुन्हूअ पेर। पंजो वेरी सिज थियो जंहिं उल्ही कई अवेर। छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर। सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर। सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर। वाहेरे जी वेर चुलूं करियां छपरे। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। जेकी हीअ ॻाल्हि मां कई ससीअ जी हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ी अकासी थी करे, पर कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त ससीअ जेतिरा ॾुख असांजे सिंध जे नौजवाननि वटि न आहिनि। अगरि ॾिठो वञे त हिकु हिकु क़दम ते हुनखे ॾुख था मिलनि, हिकु हिकु क़दम हुनजे लाइ खणणु ॾुखियो आहे। 7-8 वेरी अगरि उहे थियनि था, असांजी ज़िंदगियूं पाण सां ॾिसूं था, नौजवान सिंध जा नौजवान या किथे बि जेके असांखे ॾिसनि था, उन्हनि जी ज़िंदगियुनि में एॾियूं ॾुखियायूं न आहिनि जो असां जंहिं ते घणो रोईंदा आहियूं त असां हे नथा करे सघूं, असांखे हे मुश्किलात आहे, हे आसानी न आहे। जेको जंहिं शइ खे हासिलु करणु चाहे थो उहो महिनत खां पोइ ई हासिलु थींदो आहे। ऐं महिनत जे लाइ जॾहिं महिनत कबी आहे त उन में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। सो मूंखे उमेदु आहे त असांजा जेके नौजवान आहिनि सिंध जा, उहे पंहिंजी मुश्किलातुनि खे मुश्किलातूं न सम्झंदा, उनखे आसान करे वेंदा ऐं ससीअ वांगुरु पंहिंजे पाण खे सुरखरू कंदा। सो अॼु जो प्रोग्राम तमामु बहितरीनु थियण वारो आहे। असां वटि बहितरीनु फ़नकार आयल आहे ऐं जीअं पोयां प्रोग्राम में सखर खां असां वटि आयल आहे, त हाणे वरी असां नवाब शाह मां हिकिड़ो बहितरीनु फ़नकार घुरायो। तव्हां उन्हनि खे अक्सर पंहिंजे प्रोग्रामनि में बि घुराईंदा आहियो, स्क्रीननि ते बि ॾिठो आहे। सिंध जो टैलेंट आहे, रागदारीअ सां बहितरीनु उन्हनि जो लॻाव आहे। मां ॾिसी करे इन ॻाल्हि में मूंखे ख़ुशी ॾाढी थी जो उन्हनि साईं जी जेको असां वटि आयल आहे महिमान, उनजी सिलेक्शन ॾाढी ख़ूबसूरत आहे। नवाब शाह में छो जो मुंहिंजो बि तालुक़ु नवाब शाह ऐं दादू सां आहे, त उन्हनि जे उहे जेके विचोले तबिके त उन जा तरह जा माण्हू आहिनि, उन्हनि जी सिलेक्शन ॾाढी ख़ूबसूरत रहंदी आहे। सो उहा ई सिलेक्शन तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। अब्दुल जब्बार बालादी साहिबु असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं हक़ मौजूद। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहिनि? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। मौसमूं त कोई असर अंदाज़ नथी थियनि तव्हां ते? मौसम जो असरु हुजणु घुरिजे, छो जो मौसमनि में ई माण्हू पलिजे थो। वाह वाह। ऐं मौसम ॾाढो हसीन हूंदियूं आहिनि, उहे इंसान जी ख़ूबसूरती खे, मिज़ाज खे ॾाढो सुहिणो बणाईंदियूं आहिनि। बहितरीनु। असां वटि अॼुकल्ह वरी मौसम चेंज थिए पियो, त जीअं ॿाहिरि अचे पियो ऐं सियारो वञे पियो, त इन जे विच जो मौसम जेको आहे न, उहो गले खे पकड़ींदो आहे। फ़नकार इन में ॾाढो परेशान हूंदा आहिनि। इहा बि हक़ीक़त आहे, पर माण्हू कोशिशि करे उन शइ खां बचाव करे खाइण पीअण जे हवाले सां ऐं जेको रियाज़तनि जे हवाले सां माण्हू बची सघे थो। प्रोग्राम जी बाक़ाइदा असां आगाज़ करे चुका आहियूं ऐं तव्हां खां हाणे असां ॿुधंदासीं त पहिरियों कलाम तव्हां छा था असांजे प्रोग्राम में शामिलु कयो, कंहिंजी कंपोज़िशन आहे, कहिड़ो राग आहे, कहिड़ो ठाठ आहे, छा आहे? जी, काइनात जे रहबर शेर ख़ुदा मौलूद काबा जी विलादत बा सआदत जे सिलसिले में उन जे शान में ॿोल आहे दमादम या अली हैदर। काफ़ी ख़ान साहिबनि ऐं उस्तादनि गवयनि ॿिनि खे पेश कयो आहे। ओड़ा त नची सघंदा थी, ज़ारी आहे, पर कोशिशि आहे जहिड़ो उन में रंग आहे त उन खां लुत्फ़ अंदोज़ थी सघिजे। साईं सिंगाली सलीम जी, जो सिंगाली सलीम साहिब ने ॻायो आहे ऐं उन्हनि जी पंहिंजी मोहतरमा आबदा परवीन साहिबा बि उनखे पढ़ियो आहे। पर जेको कमाल उनजो थियल आबदा परवीन बि असांजे सिंध जो वॾो नालो आहे। उस्ताद सिंगाली सलीम जो जेकी शइ आहे सो उहा ॾाढी ॾुखी बि आहे ऐं हिन मंच ते घटि माण्हू ॻाईंदा आहिनि। सो बिस्मिल्लाह। गदा खे ताज शाही ॾियारण कम अली जो आहे, गदा खे ताज शाही ॾियारण कम अली जो आहे, बुरी क़िस्मत खे बदलाए संवारण कम अली जो आहे। अली बहरे सखा है, अली बहरे सखा है, अली बजसे निमा आहे। सवन सालन जे मुर्दे खे उथारण कम अली जो आहे। मुजाहिद मोमिन खे प्यास मशर जो नवा खतरो करे पुरजाम को सरजा प्यारण कम अली जो आहे। दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम 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 या अली हैदर, दमादम या अली हैदर। लगे नारा अली हैदर, मेरा मौला अली हैदर, लगे नारा अली
दमादम 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 या अली हैदर, दमादम या अली हैदर। विलादत है तेरे घर की, शहादत है तेरे घर की, विलादत है तेरे घर की, शहादत है तेरे घर की, शफात है तेरे घर की, शफात है तेरे घर की, तेरा चर्चा लबे कौसर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर। मेरा मौला अली हैदर, मेरा मौला अली हैदर, लगे नारा अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर। अली अफजल अली फाजिल, अली अफजल अली फाजिल, अली अजमल अली आमिल, अली अल्लाह का मजहर, अली अल्लाह का मजहर, अली में नूर मुनव्वर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर। मेरा मौला अली हैदर, मेरा मौला अली हैदर, लगे नारा अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर। अली आबिद अली आदिल, अली आबिद अली आदिल, अली आरिफ अली आमिल, अली ताहिर अली अतहर, अली ताहिर अली अतहर, राह का रहनुमा रहबर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर। मेरा मौला अली हैदर, मेरा मौला अली हैदर, लगे नारा अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर। नसीबों से लगे फेरा, नसीबों से लगे फेरा, फकीरों का नजफ तेरा, रहे ना दे अली फेरा, रहे ना दे अली फेरा, यही तक या यही छप्पर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम 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 या अली हैदर, दमादम या अली हैदर। मेरा मौला अली हैदर, मेरा मौला अली हैदर, लगे नारा अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर,
दमादम या अली हैदर, दमादम या अली हैदर। तमामु ख़ूबसूरती सां तव्हां माशाल्लाह निभायो ऐं बहितरीन कंपोज़िशन माशाल्लाह। ऐं असां तव्हांखे वरी कंटिन्यू कयूं था। हिकिड़ी नंढड़ी साईअ जो हिते टाइम थी चुको आहे, सो नंढड़ी साईअ जे लाइ वञूं पिया, किॾे बि न आहे वञिणो। ॾिसंदा रहो रक्से रूह अनी नाफ़िदा सां गॾु। जी तव्हांखे वेलकम कयूं था पंहिंजे हिन अङण ते ऐं रक्से रूह में माशाल्लाह बहितरीन जे असांजो फ़नकार बलाद साहिबु। तव्हांजो पंहिंजो मतिलबु ही जीअं तव्हां सिलेक्शन खणी आया हो त तव्हांजो लाड़ो बि इन तरफ़ आहे क्लासिकल इन तरफ़ शायदि? जी हा, जीअं चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं मौसीक़ी जो असुलु मज़ो ऐं रंग आहे उहो क्लासिकल राग में आहे। ऐं राग विराग जेको आहे उहो इंसान जे वजूद खे उजागर करे थो, उनखे उजारे थो छॾे, छो जो हुन में हिकिड़ो मैसेज आहे। उहो मैसेज माण्हू जी ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो मिराज़ हूंदो आहे। उहो पंहिंजनि एहसासनि जो लफ़्ज़नि जो उन अंदाज़ सां बयानु करे थो जंहिंसां माना रूह टिड़ी पए थो ऐं ॿुधंदड़नि खे बि उन मां लुत्फ़ अचे थो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त सिंधी राग कलाम जेके अची वियो न उनखे क्लासिकल अची वियो, छो जो हे कोई बि असांजो कलाम जेके बि उस्तादनि जी शयूं खणो त उहा आहे ई राग बेस्ड, त हीअ क्लासिकल त ई आहे। जेके सिंधी राग अची वियो उहो माना क्लासिकल त ॻाए थो। सो हीअ ॾाढी ज़बरदस्त ख़ूबसूरत तव्हांजी कंपोज़िशन बि रही, मुंहिंजो पसंदीदा कलाम आहे। सो मूंखे उन तरीक़े सां तमामु ख़ूबसूरत बि लॻो ऐं तव्हांखे जसात एॾो ज़बरदस्त कलाम ॻायो। अच्छा, अचूं था तव्हांजे पंहिंजी जीअं तालीम थींदी आहे हिन इल्म जी, त हीअ जेको इल्मु आहे उहो कॾहिं खां पढ़ाइणु शुरू कयो या कॾहिं खां शौक़ु थियो? जी जीअं बसि जवानी में पेर पातो त राग जेको आहे सुर ऐं आलाप अंदरि में लही करे माना अंदरि में हिकिड़ी चिणग ॿारी ऐं दिलि चयो त इन खे झुंगारिजे ऐं इन खे पाण प्ले कजे। माना ख़ान साहिबनि खे ऐं सुठनि रागनि खे ॿुधंदे दिलि में शौक़ु पैदा थियो त पाण बि इन खे मल्हाइजे। पोइ अहिड़नि महफ़िलुनि में वेंदा हो या अहिड़नि बैठकुनि में वेहंदा हो, मतिलबु कीअं शौक़ु कीअं थियो? हिकिड़ो त असां ॿुधूं था हिकिड़ा टेपनि ते या सीडियुनि ते किथे बि, पर हिकिड़ो हूंदो आहे तव्हां लाइव जॾहिं ॿुधंदा त हुनजो अञा बि घणो असरु थिए थो, त पोइ उहा किथे बैठकूं थियूं तव्हांजूं? हा, इहो ईअं हूंदो जीअं हिकिड़े माण्हू में अंदरि हिडन स्टेमिना हूंदी आहे। जीअं ॾिसो क्रिकेट त सभु माण्हू ॾिसंदा आहिनि या जेके एडिटर्स आहिनि उहे ॾिसंदा आहिनि माण्हू, पर के माण्हू उन्हनि खे ॾिसी पिक कंदा आहिनि, उनमें हिकिड़ो शौक़ु थींदो आहे असां बि ईअं प्ले कयूं, त उहो ॿुधी करे शौक़ु थियो। हिकिड़ा ॿुधण वारा उहे बि आहिनि जेके ख़ाली ॿुधंदा आहिनि, हिकिड़ा ॿुधण वारा ॿुधी करे उनखे वरी पाण प्ले करण जो शौक़ु रखंदा आहिनि। एक्टिव लिसनर्स जेके हूंदा आहिनि उहे सुठो कलाम ॻाए सघंदा आहिनि, त तव्हां एक्टिव लिसनर्स आहियो। मां पंहिंजे बारे में ईअं त न चवंदो एक्टिव लिसनर आहियां, पर कोशिशि रही आहे त कंहिं सुठी जॻह ॿुधी उनखे पाण में सहेड़े सांडे वरी उनखे हंडाए सघिजे। असां त उस्तादनि खे इहो ॿुधायो त जेको सुठो ॿुधी सघे थो न गौर सां उहो सुठो प्ले करे सघे थो, उहो ई ॻाए सघे थो। तमामु बहितरीनु। असांखे उहो वरी ॿिया सुवाल अञा अचनि था, पर असां वरी चवंदासीं त तव्हां खां हिकिड़ो ॿियो कलाम ॿुधिजे। ॿी कहिड़ी सिलेक्शन खणी आया हो कंहिंजो कलाम? नाज़िम साहिब जो ॿोल आहे ॾाढो मशहूरु, तव्हांजो ग़ज़ल ॿुधल हूंदो, वार आला जे संवारींदे गज़ल टाइप आहे, पर कहिड़े राग में आई हुई? जी भैरवी आहे। वरी सिंध जो भैरवी, बिस्मिल्लाह। माण्हू मिड़ई न मोहबती माण्हू मिड़ई न मोहबती मिठा मिड़ई न अंब ॾाढ़ी घणाई ड्रम्ब सचो को संसार पढ़ंदे त लुछी चवंदे हो पढ़ंदे तो लुछी चवंदे जज़्बन जी कहाणी कागज़ ते बराबर ही लफ़्ज़न जी कहाणी ख़ामोश जज़ीरे में साहन खे ॾेई उधमा आवाज़ खणी आयो रंगन जी कहाणी हर जाइ वसीम आहे तुंहिंजी निहारुन में संसार सॼो तुंहिंजे नेड़नि जी कहाणी वार आला जे गुलनि ते तूं संवारे विझंदे वार आला जे
कुल्हन ते तू संवारे विझंदे। कई महमीर खुदा जान तुम्हारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। कई महमीर खुदा जान तुम्हारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। जो तुझे इश्क जो आरी या उहो काफरवा। जो तुझे इश्क जो आरी या उहो काफरवा। एड़े मुन कर दे भी, एड़े मुन कर दे निहारी ते तुम्हारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। कई महमीर खुदा जाने तुम्हारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। पेरन खे चुमण दे तो हुते कंध खणा। हिते पेरन खे चुमण दे तो हुते कंध खणा। थोरी तकलीफ़ सां तकदीर संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। कई महमीर खुदा जान तुम्हारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। यार पूरब थो लगे प्यार जो आलाप न कर। यार पूरब थो लगे प्यार जो आलाप न कर। कई मदफून मुकामन मां उथारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। कई महमीर खुदा जान तुम्हारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे। वार आला जे कुल्हन ते तू संवारे विझंदे।
सर्कस में निभाए वञजा पजनाज़म सक सर्कस में निभाए वञजा बुत मारे न विझे राज वारे विझंदे वार आला जे कुल्हनि ते तूं संवारे विझंदे वार आला जे कुल्हनि ते तूं संवारे विझंदे कई महमीर खुदा जाने तुम्हारे विझंदे वार आला जे कुल्हनि ते तूं संवारे विझंदे वार आला जे कुल्हनि ते तूं संवारे विझंदे। बहितरीन भैरवी ऐं ओरिजिनल ट्यून आब्द परवीन साहिबा जी पर जेकी तव्हांजो मैसेज आहे साईं जन जो जंहिंजो कलाम आहे उहो ई तमामु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत तख़य्युल हिकिड़ो हाणे उन ॻाल्हि ते अचूं पिया जेकी ॻाल्हि सवेल रहिजी वई त उस्ताद केरु रहिया कीअं इहो सफ़र हेसि ताईं पहुतो इहो बि सॼो मुख़्तसरन किसो ॿुधायो असांखे। जी हिकु सची चवणी बि आहे उस्ताद एक सेवा नेक वाह वाह त क़दम क़दम ते उस्ताद मिलिया उन्हनि खां पिरायो उन्हनि जी ख़िदमत कई दिलि जान सां उन्हनि फैज़ ॾिनो बाक़ी शुरूआति आगाज़ जिन हथ रखायो हिकु हिकु अखर अलिफ़ खां वठी ॾसण सैयद गुलाम मुर्तज़ा शाह मुंहिंजा उस्ताद बि आहिनि स्कूल में बि उस्ताद आहिनि ऐं फ़न अदब जे हवाले सां मुंहिंजा उस्ताद मुंहिंजा मोहसिन आहिनि ऐं उन्हनि जो तमामु थोराइतो आहिनि उन्हनि दुआनि ऐं पंहिंजे फैज़ सां पुॼायो सुभान अल्लाह तमामु ज़बरदस्त ऐं हिकिड़ो नंढिड़ो साहीअ जो टाइम अची वियो आहे ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी करे मां इहो विसरी वेंदी आहियां त साही जो टाइम आहे सो नाज़रीन नंढड़ी हिकिड़ी साही ऐं वरी असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थियूं था ॾिसंदा रहो रक्से रू अनीना फिदा सगन। जी तव्हांखे वेलकम बैक कयूं था हिन अंगण में असां सां अॼु अब्दुल जब्बार बालादी साहिबु आहिनि माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत निभाइनि तव्हांजी सिलेक्शन त मूंखे तमामु घणी तव्हांजी सिलेक्शन पाण कंदा आहियो या केरु कराईंदो आहे उस्तादनि जी सिलेक्शन आहे या पाण जी दिलि जी? उस्ताद बि आहिनि साईं असांजा पंहिंजा ई रुस्तम लक साहिबु इहे बि असांजी रहबरी कनि था उनजो हथु आहे प्यारु आहे सही तॾहिं अहिड़ी सिलेक्शन बीहे थी सही सिलेक्शन त बीहे थी पर असांजो रुस्तम साहिब खां सवाइ जेको तव्हां वटि सिलेक्शन आहे न मौजूदु उन्हनि जी त माशाल्लाह तमामु ज़बरदस्त असांजा डायरेक्टर पर जेकी सिलेक्शन तव्हां पाण दिलि सां जेकी कंदा आहिनि उन में वॾो असर बि थिए थो सो हीअ तव्हांजी सिलेक्शन ॾाढी ख़ूबसूरत आहे हिन महिल अगरि कोई फरमाइश कजे तव्हांखे सिंध जो राग भीमपलासी उन में कोई कंपोज़िशन असांखे ॿुधायो पुराणो वक़्तु असांखे यादि ॾियारियो। बिल्कुलु पुराणो राग असुल राग आहे ऐं भीमपलास ॾाढे सुहिणे अंदाज़ में ख़ान साहिबनि ॻायो आहे कोशिशि कंदुसि निभाइण जी बिस्मिल्लाह थी वञो दोस्त पंहिंजे शहर जे पंहिंजे ॻोठ जे मोहतरम शताब ज़रदारी साहिब जो ॿोल आहे उहो भीमपलास मां ॿुधायो। बिस्मिल्लाह। अॼु तोखे मूंखे धार ॾिसी अॼु तोखे मूंखे धार ॾिसी को कीअं पियो चवे को कीअं पियो चवे जंहिं ॾींहं खां वए तूं यार रुसी को कीअं पियो चवे को कीअं पियो चवे अॼु तोखे मूंखे धार ॾिसी को कीअं पियो चवे को कीअं पियो चवे जंहिं ॾींहं खां वए तूं यार रुसी को कीअं पियो चवे को कीअं पियो चवे अॼु तोखे मूंखे वेठो हुयुसि कंहिं माण्हू अची तुंहिंजी
काल्ह कई। हिक चेतन सां गॾु वेठो हुयुसि कंहिं माण्हू अची तुंहिंजी काल्ह कई। मुंहिंजे अखियुनि मां पयो मींहुं वसी, मुंहिंजे अखियुनि मां पयो मींहुं वसी। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे, अॼु तोखे मूंखे हार ॾिसी। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे। कहिड़ा कोल हुया जेके प्यारल पूरा थी न सघिया। से कोल कहिड़ा कोल हुया जेके प्यारल पूरा थी न सघिया। जो ख्वाब के साथ कान मिली, जो ख्वाब के साथ कान मिली। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे, अॼु तोखे मूंखे धार ॾिसी। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे। शताब ज़मानो याद त कर, मुंह के दातो ले सूर सठा। शताब ज़मानो याद त कर, मुंह के दातो ले सूर सठा। कावड़ खे तूं पौ परची, छॾ कावड़ खे तूं पौ परची। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे, अॼु तोखे मूंखे धार ॾिसी। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे। जंहिं ॾींहं खवे तूं यार रुसी, जंहिं ॾींहं खवे तूं यार रुसी। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे, अॼु तोखे मूंखे धार ॾिसी। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे। बहितरीनु कलाम ऐं असांजे बहितरीनु हिकिड़ो राग बि आहे। पाण तव्हांखे कहिड़े राग सां घणी मुमासिलत आहे? जी भैरवी जो ॾाढो सुठो असरु आहे आहे ऐं भीम पलास बि ॾाढो सुठो राग। माशाल्लाह जेके बि माना मौसीक़ी में शयूं आहिनि ॾाढियूं सुठियूं आहिनि। शाह साईं जा राग कया अथव ट्राए, जीअं आसाहे ऐं सोरठा, इहे जेके असांजी दास्तान गोयूं बि थींदियूं आहिनि, इहे बि ॾाढा हिकिड़ा ख़ूबसूरत कलाम आहिनि। इन्हनि खे बि ज़रूरु तव्हांखे चवंदसि त उहा सिलेक्शन रखंदा कयो, छो जो इहो राणो इहे शयूं जेके आहिनि। उहो जेको शाह साईं जी शाइरी जेको चयो पिया
उहो वरी अदब जो हिकिड़ो अलॻि पहलू आहे। जी न फने छा मौसीक़ी- साईं जा राग जेके सिंधी राग माना असांजा सुर जेके आहिनि छा थींदा सुर ऐं राग रखियल आहिनि। हीअ राग विराग हो वरी अदब हा। त ॾाढो साईं सॼी हिकिड़ी ॻाल्हि आहे छो जो ही अच्छा ही कंपोज़िशन जेके बि थियनि थियूं हिकिड़े ई कलाम खे 3-4 दफ़ा वरजायो थो वञे, इहा रिवायत छो आहे? मतिलबु असांखे कंपोज़िशन्स न आहिनि या उस्ताद कमु नथा कनि, इन जो छा मसइलो आहे? जी फ़न मौसीक़ी अदब जे मैदान में काफ़ी महिनत जी ज़रूरत आहे हिन वक़्तु, छो जो माण्हुनि जो इन तरफ़ लाड़ो तमामु घटि आहे, छो जो इन में महिनत बि खपे थी ऐं प्रैक्टिकली असां करण खां थोरो लवायूं बि था। केरु रियाज़ करे वरी केरु इन में महिनत करे, छो जो काफ़ी सारो टाइम बि लॻे थो, पोइ वञी का शइ माना हथु अचे थी। साईं 24 कलाकनि जो हे कमु आहे। मां पाण एज़ अ सिंगर अगरि मां चवां हिकिड़े ॾींहं जी प्रैक्टिस छॾियो था त तव्हां खां सुर हेॾे होॾे मिस था थियनि, परफेक्ट सुर नथा लॻनि। ऐं जेको रस थींदो आहे न, जेको असां चवंदा आहियूं त ॼमे थो या बहलाव थो थिए या फैलाव, उन राग में पोइ तव्हां करे नथा सघो जे प्रैक्टिस नथा कयो। सो उहा ॻाल्हि ज़रूरी बि आहे त प्रैक्टिस ज़रूरु थिए ऐं प्रैक्टिस खां सवाइ जेको आहे सो प्रैक्टिस मेक्स परफेक्ट। सो असां सां गॾु तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में रहियो, तमामु ज़बरदस्त तव्हांजी आमद रही ऐं ख़ूबसूरत कलाम ॾियो। आख़िर में कुझु चवणु चाहींदो? जी इहो मैसेज हूंदो त माना अदब सां लॻा कनि ऐं मौसीक़ी जे ज़रिए ॿियनि ताईं पंहिंजो आवाज़ु पंहिंजो पैगाम पहुचाइनि ऐं जेको उशाकनि ऐं अदीबनि पंहिंजो मैसेज छॾियो आहे उन खां पंहिंजो पाण खे आशना कनि त जीअं सुठे किरदार सुठे वक़्त ताईं माण्हू पहुची सघे। तव्हांखे असांजे प्रोग्राम में अची कीअं लॻो? ॾाढी ख़ुशी थी, दिली तरह सुकून। पोइ त मुंहिंजी हसरत बि हुई मुंहिंजो धरती टीवी खे जॉइन कजे, मूंखे मौक़ो मिले ऐं थोराइतो आहियां सॼे सथ जो ऐं पंहिंजे धरती टीवी जे पूरे टीम जो जन मूंखे अहिड़ी अपॉर्चुनिटी ऑफर कई ऐं अवेल कई, ऐं सभिनि जो मशकूरु आहियां। तव्हांजा लख थोरा तव्हां असांजे हिन अङण ते कई आहियो ऐं महिरबानियूं। तव्हां पंहिंजा वॾा वॾ तव्हां अब्दुल जब्बार साहिबु असां सां अॼु गॾु हुयो, बहितरीनु कलाम असांखे ॿुधाइनि। हिते असांजे प्रोग्राम जो टाइम जेको आहे सो ख़तमु थो थी वञे। सो अॻिले दफ़े वरी कंहिं बहितरीनु फ़नकार सां तव्हां सां ज़रूरु मिलंदासीं। जाॾे फ़ेर ताॾे ख़ैरु, अलाह हाफ़िज़।